नाज़िन खिपरो ऐं भरपास वारनि इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे, जंहिं करे रोड रस्तनि ते पाणी बीठल आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ असां वीडियो लिंक ते मौजूद आहे असद शाह। जी असद। जी बिल्कुल, खिपरो में मुसलसल बरसात का बोड वारी सूरत हाल थी वही है। खिपरो जा जेके मेन मुख्तलिफ़ रोड हैं उन्हनि तां अञा ताईं पानी निकाल नाहे थी सघियो। खिपरो जो जेको मुख्तलिफ़ कॉलोनियूं आहिनि, वार्ड आहिनि, उहे मुकमल तौर पानी हेठि आयल आहिनि। माण्हू जेको सो उन पाणीअ मंझि फाथल आहिनि। उन खां अलावा तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त 2.5 लख खां वधीक आबादी रखंदड़ खिपरो शहर जी जेका तालका अस्पताल आहे, उहा जेका सा मुकमल पाणीअ जे लिपेट में आहे। तालका अस्पताल ॾांहुं वेंदड़ जेको सो ज़मीनी रस्तो बिल्कुलु कटियल आहे। को भी मरीज़ तालका अस्पताल पहुची न पियो सके। उन खां अलावा तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त खिपरो जी जेका म्यूनिसिपल जेका ऑफिस आहे, उहा बि मुकमल पाणी जे घेरे मंझि आहे। को बि माण्हू जेको सो उन में दाख़िल नथो थी सघे। उन खां अलावा तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त जेको खिपरो जे पसगिरदाई जा इलाइक़ा आहिनि, उते जा काफ़ी माण्हू जेको सो अञा ताईं पाणी मंझि फाथल आहिनि। इंतज़ामी हिसाब सां कंहिं बि माण्हूअ जी अञा ताईं कंहिं बि वाहिर नाहे कई। उन खां अलावा माण्हुनि जो जेको फ़सुलु आहे उहो मुकमल तौर ते तबाह थी चुको आहे। माण्हुनि जो जेको माल आहे उहो काफ़ी तइदाद मंझि जेको सो मरी चुको आहे। माण्हू जेके खिपरो शहर जा आहिनि या पसगिरदाई जे इलाइक़नि जा आहिनि, उहे लॾ पलाण करण ते मजबूर आहिनि। काफ़ी माण्हुनि अछड़े थर जे जेको सो भिटुनि जो रुख कयो आहे। उन खां अलावा तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त कल्ह DC सांगड़ खिपरो जो दौरो कयो, सिर्फ़ु खिपरो शहर जो दौरो कयो। जेके पसगिरदाई जा इलाइक़ा आहिनि, जिते माण्हू अञा ताईं हिन बरसाति सबबु फाथल आहिनि, उन्हनि माण्हुनि जी या उन्हनि इलाइक़नि में विज़िट करण जी का बि ज़हमत न कई। माण्हू जेके आहिनि उहे अञा बि जेको सो मजबूरी ऐं परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। माण्हुनि जो चौपायो माल जेको आहे उहो काफ़ी तइदाद में मरी चुको आहे। जेको माल बचियो आहे उहे माण्हू जेको सो उहो माल का आहे अछड़े थर ॾांहुं उन्हनि माण्हुनि रुख कयो आहे। विच मंझि जेके काफ़ी रस्ता टुटल हुजण करे उन्हनि माण्हुनि खे वॾियूं तकलीफ़ूं पेश अची रहियूं आहिनि। उन खां अलावा तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त मुसलसल बरसाति खां पोइ हिते खिपरो में बिजली जो जेको निज़ाम आहे उहो धरम भरम थी चुको आहे। माण्हू जेको सो अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हिते जे रहवासियुनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त हिते जा जेके माण्हू परेशानी मुब्तला आहिनि, उन्हनि जी जेको सो फिलफोर वहार कई वञे। जी।